करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद मुबारक हुजूर जे विलादत बासादत खां तकरीबन 1000 साल पहिरियां इन दुनिया जे तख्ते ते हिकिड़ो बादशाह थी गुज़रियो जंहिंजो नालो हो तुब्बा अव्वल हुमैरी। उहे पंहिंजे वज़ीरनि खे पंहिंजे मुशीरनि खे वठी करे दुनिया जे सैर सफ़र ते निकितो। लखे माण्हू उन सां साण हा, जन में के सवारिन ते सवार हा, के माण्हू पैदल हा। 4000 जे लगभग उन सां गॾो गॾु आलिम ऐं हकीम बि हा। बादशाह निकितो दुनिया जे सैर ऐं सफ़र जे मथां, जंहिं बि इलाइक़े में वञे, जंहिं बि खिते में वञे, जंहिं बि जाइ ते वञे, जंहिं बि शहर में वञे, जंहिं बि ॻोठ में वञे, माण्हू उन जे इस्तक़बाल जे लाइ ॿाहिरि निकिरी ईंदा हा। ईअं दुनिया जो सैर सफ़र कंदे हलंदे हलंदे मक्कतुल मुकर्रमा जे ॿाहिरां आयो। जॾहिं मके शरीफ़ में आयो त मके शरीफ़ मां हिकु माण्हू उन जे इस्तक़बाल जे लाइ ॿाहिरि कोन निकितो। हालांकि दुनिया जे जंहिं बि ॻोठ में वियो, जंहिं बि शहर में वियो, माण्हू उन जे इस्तक़बाल जे लाइ ॿाहिरि निकिरी ईंदा हा। लेकिन हे वाहिद शहर मके जो हो जो मके मां तुब्बा अव्वल हुमैरी जे लाइ हिकु माण्हू बि ॿाहिरि न आयो। सुभान अल्लाह। पंहिंजे ख़ासि वज़ीर खे घुराई, हे छा मसइलो आहे? मां जिथे पे हलियुसि माण्हू मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ ॿाहिरि निकिरी पिया अचनि, लेकिन ही कहिड़ो शहर आहे जो इन शहर मां हिकु माण्हू बि ॿाहिरि कोन निकितो? जी हा साईं, ही जेको शहर आहे, इन शहर जे अंदर अल्लाह जो घर बैतुल्लाह मौजूद आहे। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चो त अल्लाह हाजी नसीब फरमाए, ज़ियारत बि नसीब फरमाए। चेपो हितां जा बाशिंदा रहाकू सम्झंदा आहियूं त असां बैतुल्लाह जा पाड़ेसिरी आहियूं। अल्लाह जो घर असां में मौजूद आहे ऐं वॾनि वॾनि जाबिरनि ज़ालिमनि बादशाहनि जा कंध इन जाइ ते झुकी पवंदा। तंहिंजे करे असांखे ज़रूरत ई कान्हे का कंहिंखे सलाम करण जी। ही कंहिंजी कान कढंदा ई कोन्हनि खे। जे छा माना बैतुल्लाह जे करे हिननि खे इहो आहे पंहिंजो वॾाई आहे का। जी हा, बसि बैतुल्लाह शरीफ़ आहे, इन जे करे हे कंहिंखे सलाम कोन कनि। हिन इरादो इहो कयो कि हाणे जंहिं शइ जे करे हिननि खे आहे त असां कंहिंजी कहाणी कोन था कढूं, सलामी कंहिंखे कोन कंदासूं, इन शइ खे थो डराए छॾियां। न को इहो बैतुल्लाह हूंदो, न को हितां जा जेके माण्हू आहिनि अहिड़ा पंहिंजो मुतबर पाण खे सम्झंदा। हिन कंहिंखे चयो कोन, सिर्फ़ इरादो कयो। इरादे करण खां बाद में हिन जे जिस्म में ॾकणी पइजी वई। ॾकण जिस्म में हिन जो लॻो, हिन जे नासुन मज़ा, वात मज़ा, कदर मज़ा, अखियुनि मज़ा पाणी वहणु शुरू थी वियो। अहिड़ो त बदबूदार पाणी हो जो केर बि हुन जे वेझे अचण लाइ तयारु कोन्हे, वेहण जे लाइ तयारु कोन्हे। तंबूअ मज़ा माण्हू ॿाहिरि भॼण लॻा जेके हुन जा मुशीर हा, वेठा वेझा वज़ीर हा। बाक़ी रहियत लखनि जे तादाद में त हुन जे तंबू खीमे खां ॿाहिरि हुई, पर वेझा वेझा बि हिन खां ॿाहिरि भॼण लॻा। वज़ीर ख़ासि बि चवनि त असां वेही कोन था सघूं। बादशाह चयो 4000 आलिम हकीम मूंसां साण हल, उन्हनि हकीमनि सां वञी ॻाल्हि कर त बादशाह सां इहा तकलीफ़ शुरू थी वई आहे, मुंहिंजो इलाज करण। हकीम बादशाह खे ॾिसण जे लाइ हुन जे तंबूअ में खीमे में हली अचनि, लेकिन केर बि बिही बि न पियो सघे। इलाज तॾहिं कर जॾहिं वेझा थियनि। अहिड़ी त बदबू बादशाह मां पे आई, तुब्बा अव्वल हुमैरी मां नक मां नासुन मां पाणी पियो निकिरे, लेकिन इंतहाई बदबूदार। हकीम चवनि असां इलाज कीअं कयूं? वेही सघूं त असां मर्ज़ जी तशख़ीस कयूं, पोइ असां हिन जो इलाज कयूं।
असां त वेही भी कोन था सघूं। हकीम भी पोइते भॼण लॻा, बादशाह जा दर्द वधंदा विया, तकलीफ़ तुब अबल हुमैरी जी वधंदी वई। लेकिन उन 4000 आलमन में हिकिड़ो क़ाबिल आलिम में मौजूद हो। वज़ीर खे चई बादशाह खे वञी ॻाल्हि ॿुधाए, मां उन जो इलाज कंदुसि, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त इहो आहे त बादशाह खां जेका बि ॻाल्हि पुछंदुसि कूड़ कोन ॻाल्हाईंदो, सच ॿुधाईंदो त मां इलाज कंदुसि। ते वञी तो बादशाह के चवा, बादशाह के चीज़ें ॿिया त केरु वेझो ई कोन थो अचे, अचनि था सो भॼी था वञनि, चवनि था बदबू आहे, वेही कोन था सघूं। हिकिड़ो आलिम आहे उहो चवे थो मां इलाज कंदुसि, पर मुंहिंजो शर्त आहे त बादशाह कूड़ मूंसां न ॻाल्हाए, सची ॻाल्हि करे। ठीकु आहे, इलाज खपे। वठी आयो न आलिम खे, आलिम अंदरि आयो। बादशाह सलामत खे ॾिठई, बराबर जिस्म हले थो पियो, नासुन मां वात मां अखियुनि मां पाणी पियो थो हले, बदबूदार पाणी। बादशाह खे आलिम सगोलो चवण लॻो, सची मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जॾहिं बि असां मके जे ॿाहिरां आया आहियूं, माण्हू तुंहिंजो को बि इस्तक़बाल जे लाइ हितां जो कोन आयो आहे तुंहिंजे लाइ, छा तो हिन बैतुल्लाह जे बारे में ग़लति सोच त कान रखी आहे? सची ॻाल्हि ॿुधाइजां, जे बराबर माण्हू जो कोन निकिता, मुंहिंजो इस्तक़बाल कोन थियो, त जंहिं बि जाइ ते माण्हू जेकॾहिं दुनियादार हुजे, पैसे वारो हुजे, वॾेरो हुजे, वज़ीर हुजे, मिनिस्टर हुजे, मुशीर हुजे, जेकॾहिं बादशाह हुजे, केरु उन जो इस्तक़बाल न करे त ज़ाहिर आहे उन ॻोठ वारनि ते कावड़ उन जी थींदी त केरु बि न ॻोठ मां मुंहिंजे लाइ इस्तक़बाल जे लाइ कोन आयो। बादशाह जो बराबर हिन मां जॾहिं केरु बि कोन आयो, मूं वज़ीर खां पुछो, हिन चयो बैतुल्लाह जा पाड़ेसरी हल, तंहिंजे करे हे कंहिंजी कहाणी कोन कढंदा, चवंदा अल्लाह जो घर असां में मौजूद आहे, असां ॿियनि खे सलाम छो कयूं? पोइ मूंखे दिलि में इरादो थियो त हिननि में जेका मकी आई आहे सा बैतुल्लाह जे करे आहे, मां इन खे तो शहीद करायां। न को इहो हूंदो न के मके वारा पंहिंजी मोतबरी ज़ाहिर कंदा, तंहिंजे करे बराबर मूंखे इरादो इहो थियो। जे बादशाह पोइ ॻाल्हि सवली आहे, हे दुनिया जो को आम मर्ज़ कोन ई को, हिन बैतुल्लाह जो जेको रब आहे, इन जो जेको ख़ालिक मालिक आहे, उन तोखे सज़ा में आंदो आहे। तो उन जे घर सां बुरी सोच रखी, बुरो इरादो कयो, तंहिंजे करे आ तोखे इहा आफ़त मुसीबत जे वरितो आहे। हाणे जेसी ताईं तौबा न कंदे तेसी ताईं तुंहिंजो मर्ज़ ख़त्म कोन थींदो। अब हेॾे ने आयो सुभान अल्लाह चओ, पोइ ते छा ने आयो चओ, टाइम हर बोल विञाए छॾींदो, सुभान अल्लाह, कलाक तक न कंदुसि बसि। उन खां पोइ हाफ़िज़ साहब खे चयो बाबा दुआ ख़ैर, तवजो सां वेही ॿुधो, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। बादशाह तुब अबल हुमैरी आलिम जीअं हुनखे चयो, उते ई वेठो, दिल जो दिल में इरादो कई, या अल्लाह मुझे कोई इरादो कयो ख़राब कयो, मां इन खां तौबा थो कयां, मूंखे माफ़ी अता फरमा। उते ई तौबा कई, दिल जो दिल में कई, न को उथियो न को हथ खई, न को छा, दिल में तौबा कई, पेशेमानी थी। ऐं तौबा चइबो बि पेशेमानी खे आहे, माण्हू को तौबा जे लाइ दिल में पेशेमान थिए, ऐं ॿाहिरि वॾनि हथनि खणण जी बि ज़रूरत कान्हे, खणे थो त दुआ आहे, भली ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं माण्हू दिल में पेशेमान थियो, उते ई तौबा थियो, तौबा ताइब थियो, त अल्लाह ताला देर कोन फरमाईंदो आहे, तौबा क़बूल फरमाईंदो। इन बि दिल में तौबा कई, अञा वो आलिम सगोरो जेको आयो हिन खे ॿुधाइण, पोइ उन जी खीमे मां अञा ॿाहिरि निकितो ई कोन हो, त जेको पाणी पियो निकिरे, पाणी बंदि थी वियो, जेको जिस्म फरके पियो आहे, फरकी बि बंदि थी वई। बादशाह जो तौबा क़बूल थी वई, पंहिंजे लश्कर खे जी तयारी कयो, हुयासीं मके मां ॿाहिरि, इंतज़ार पे कयोसीं त मके वारा असांजो इस्तक़बाल कनि, हाणे हुननि जी अचण जी ज़रूरत कोन्हे, मां तुब अबल हुमैरी मां पाण थो हलां मके वारा ॾे। सुभान अल्लाह। आयो मके बैतुल्लाह शरीफ में आयो, उन वक़्त में बैतुल्लाह शरीफ के मथां गिलाफ कोन पारायो वेंदो, हुज़ूर जे विलादत खां 1000 साल पहिरियां जी ॻाल्हि।
बैतुल्लाह के गिलाफ कोन हूंदो हो पहिरियों पहिरियों माण्हू जे बैतुल्लाह के गिलाफ पारायो इहो तुब अवल हुमैरी हुयो हिकु न 7 गिलाफ बैतुल्लाह जे मथां चढ़ाई उन खां बाद में बैतुल्लाह मके मां निकतो तू तो सैर ते निकतो हो निकतो ॿाहिर मके मां सैर करे ॿाहिर निकिरी मदीने शरीफ जो रुख कई उहो टाइम हो जो मदीने जो नालो मदीनो कोन हो इन इलाइके के यसरब जो नालो सजो वींदो हो यानी बीमारियुनि जो गढ़ जेको अचे त बीमार थी वञे लेकिन इन जी मर्ज़ इन जा ख़त्म करे थिया जॾहिं मदीने वारे पंहिंजो कदम मुबारक रखियो हो हुज़ूर जे अचण खां बाद में उन जो नालो यसरब तब्दील थी मदीनो थी वियो जंहिं शहर में अचण सां माण्हू बीमार थींदा हुज़ूर फरमायो हिन शहर जी जेका मिटी आहे अल्लाह हिन में शिफ़ा रखी छॾी सुभान अल्लाह माना मदीनो तो शिफा आहे ही आहे पर मदीने जी जेका मिट्टी आहे हुज़ूर फरमायो ही ताबा शहर आहे ही तैबा शहर आहे हिन जे मिट्टीअ में ख़ुदा शिफा रखी छॾी आहे मुस्लमानो ऐं छा था सम्झो जंहिं सरज़मीन ते असांजे नबीअ कदम मुबारक रखिया हुज़ूर जे कदमनि जे सदके में उहा उन शहर जी मिट्टी शिफा वारी बणिजी वई जेकॾहिं उहा मिट्टी शिफा ॾेई सघे थी त रसूलुल्लाह खे नथा शिफा ॾेई सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह कुछ माण्हुनि खे अजायो खोल हूंदो न अबा नबी से कंहिंखे नफ़ो नथो ॾेई सघे रसूलुल्लाह मां कंहिंखे फ़ाइदो कोन मिलंदो ग़लति आहे मुजादा ॻाल्हि बैतुल्लाह शरीफ़ जे अंदरि हिकिड़ो पत्थर हिकिड़ी कुंड खां लॻो पियो आहे उनखे चइबो आहे हजरे अस्वद इहो जॾहिं आयो हो जन्नत मां त अस्वद कोन हो अस्वद जी माना आहे कारो इहो हजरे अबयद हो माना अछो हो पर पोइ माण्हू ईंदा हुआ इनखे चुमंदा हुआ इनखे सलाम कंदा जेके चुमी जन उन जे गुनाहनि खे छिके वठंदो गुनाह छिके हुननि खे वापसि मोकिलींदो त पाक ऐं साफ़ करे मोकिलींदो पोइ अबयद मां हो अस्वद थी वियो माना दुनिया खे फ़ैज़ ॾिनई माण्हुनि खे अछो उजरो करे छॾियईं पंहिंजे मथां वज़न अची वियो माण्हुनि जे गुनाहनि जी काराण पाण छिके वठे ऐं पंहिंजी नूरानियत वरी हुननि खे ॾेई छॾे इन हजर अस्वद जे लाइ हुज़ूर जो फरमान आहे हुज़ूर फरमाए त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह इन पत्थर खे ज़ुबान बि ॾींदो अल्लाह ताला हजर अस्वद खे अखियूं बि ॾींदो जंहिं बि मुंहिंजे उम्मत मां इनखे सलाम कयो हूंदो चुमी ॾिनी हूंदी या उन ते हथ रखी हथ खे चुमी ॾिनी हूंदी या लठ उन ते रखी लठ खे चुमी ॾिनी हूंदी पर जे पाण न पहुची सघियो हथ बि उन जो को न पहुची सघियो लठ साण हुआ बि कान पहुची सघी या परे खां रुगो इस्लाम कई सलाम कई त इहो बि उनजे लाइ काफ़ी आहे चुमीअ जे जाइ ते शुमार थी वेंदो हजर अस्वद ज़ुबान सां ॻाल्हाईंदो अखियुनि सां सभिनी खे सुञाणंदो अल्लाह खे अर्ज़ कंदो मौला हिननि मूंखे चुमी ॾिनी हुई या हिननि मूंखे इस्लाम कयो हुयो मां हिननि जी सिफारिश थो कयां हिननि खे बख़्शिश अता फरमाए माफ़ी ॾे त जन्नत वठी वञा चओ सुभान अल्लाह हजर अस्वद छा आहे पत्थर छा आहे ज़ोर सां ॻाल्हायो छा आहे पत्थर आहे पर नफ़ो ॾींदो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हदीस ॿुधाई आहे ॿी ॻाल्हि किताब जी त कान कई आहे न हे त हुज़ूर जी हदीस पाक आहे हज़रत अमीर उमर बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे ही हजर अस्वद जे साम्हूं आया उनखे चुमी ॾेई माण्हू फरमाइनि था इन्नी आलम अन्नक हजरुन मां ॼाणां थो पत्थर नफ़ो बि कोन ॾींदे नुक़सान बि कोन ॾींदे पर जेकॾहिं मां मुस्तफ़ा खे तोखे चुमी ॾींदे न ॾिसां हा त मां कॾहिं बि तोखे चुमी कोन ॾियां हा उमर तोखे चुमी इन जे लाइ ॾे थो जो रसूलुल्लाह तो ते चप मुबारक रखिया हज़रत अली साईं मुते मौजूद आहे चओ सुभान अल्लाह हज़रत अमीर उमर खे चयो अमीर उमर ईअं न चओ त पत्थर आहे नफ़ो नुक़सान कोन थो ॾी ही नफ़ो ॾींदो मां हुज़ूर खां ॿुधो आहे हुज़ूर फरमायो हिनखे क़यामत में ज़ुबान बि मिलंदी हिनखे अखियूं बि मिलंदियूं जंहिं हिनखे चुमी ॾिनी हूंदी या इस्लाम कयो हूंदो
अखिन सां सुञाणंदो, ज़ुबान सां सिफारिश कंदो, पत्थर जी अल्लाह सिफारिश क़बूल कंदो, उन्हनि गुनाहगारनि खे अल्लाह ताला जन्नत में रवानो कंदो। भरे आवाज़ सां सुभान अल्लाह। जे पत्थर शफात कंदो त मुस्तफा शफात कीअं न कंदो। पत्थर माण्हुनि खे नफ़ो पहुचाईंदो, मुंहिंजा सही पत्थर नाफ़े थी सघे थो, पत्थर मुफ़ीद थी सघे थो। जे पत्थर फ़ाइदो ॾींदो, आम पत्थर लाइ हजर अस्वद उहो फ़ाइदो ॾींदो, उहो माण्हुनि जी सिफारिश कंदो, उहो माण्हुनि खे नफ़ो पहुचाईंदो, त उहे कहिड़ा न माण्हू बेईमान चइबा जो चवंदा त नबी से को बि नफ़ो कोन पहुचाईंदो। अदा जे करे पत्थर हजर अस्वद पत्थर थी करे माण्हुनि जी सिफारिश कंदो, नफ़ो पहुचाईंदो, त मदीने वारो सबसे आला सबसे बाला वाला हमारा नबी। चलो सुभान अल्लाह, चलो मुल्क कौन में अंबिया ताजदार का आका हमारा नबी। हर ऊंचे से ऊंचा समझ ये जिसे अल्लाह तो चवे तू जे पीछे के मथे समझी जमीन का आसमान मथे तेरी खांबियो मथे ॿी खां चोथों पंजो चौं सतो मथे उन खां लोह मथे कलम मथे कुर्सी मथे उन खां अल्लाह जो अर्श मथे। फरमाए तो जंहिं बि शइ खे तूं मथे मञी दे त उहा मथे हुजण वारी जेके तूं थो सम्झी त मथे आ उहा हेठि रहिजी वेंदी। आमिना जो लाल मथे नज़र ईंदो। मेराज जी रात तो याद है ना, मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है, कदम के नीचे अर्शे उला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। सभी जाओ सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ऐ नाम मोहम्मद सल्ले अला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। दी जिसने हमारे दिलों को जिला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। सभी सुबहान अल्लाह। जब मैंने सुनाई नाते नबी सुनो हो गया नजदी सुनते ही। तव्हां न नजदी तव्हां तो सुन्नी आयो या रसूल अल्लाह चवण वारा आशिक आयो। वरी आवाज़ सुभान अल्लाह। जब मैंने सुनाई नाते नबी सुनो गया नजदी सुनते ही सुन्नी ने सुना तो सुन कर यूं कहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दी जिसने हमारे दिलों को जिला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कायनात जी बुलंद तरीन जेका हकीकत आ हिन दुनिया में बुलंद जेका हकीकत आ अल्लाह जो अर्श आ। पर अर्श पे हेठ रहिजी वियो मुस्तफा जा कदम मुबारक मथे।
वरी आवाज़ सां सुभान अल्लाह तॾहिं आला हज़रत हुन शेर में चयो हर ऊंचे से ऊंचा समझे ये जिसे उस ऊंचे से ऊंचा हमारा नबी सबसे औला हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी जो सुभान अल्लाह पत्थर नफ़ो दींदो ठीक है ना हजर असवद पत्थर थी करे नफ़ो दींदो सफारिश कंदो जन्नत में गुनाहगारन के वठी हलंदो जे पत्थर नाफे आहे ऐं हकीकत में आहे जो हुजूर फरमायो पत्थर हजर असवद नाफे भी आ मुफीद भी आ फ़ायदो ॾींदड़ा फैज़ पहुचाईंदड़ा सफारिश कंदड़ा जन्नत में वठी हलंदड़ा जे पत्थर में अहिड़ो कमाल आ त मदीने वारे जो त शान नबी रसूलन खां बि मथे तॾहिं हुजूर फरमायो त मदीने जे मिटीअ में अल्लाह शिफ़ा रखी आहे चयो सुभान अल्लाह हुजूर फरमायो मदीनो जेको आहे मदीनो आहे ताबा बि हुजूर हिनखे फरमायो तैबा बि हिनखे हुजूर फरमायो हाणे तुब अबल हुमैरी आयो इन मदीने जे शहर में हुजूर जे ॼमण खां मके में ॼमण खां 1000 साल पहिरियां जी ॻाल्हि आयो ॾिठे तॾहिं आबादी कान अची रही पिया उते पंहिंजा खीमा लखे माण्हू साणा तंबू खीमा लॻी आहे वो जेके 4000 आलिम हकीम साण हा अॻियनि किताबनि जा ॼाणू हा तौरात खे पढ़ियो वेठा हा हुननि जो ॾिठो हिनखे मदीने शरीफ़ जे नक्शे खे जो ॾिठो त सम्झी विया त उहो तौरात जे अंदरि जेको अल्लाह ॿुधायो आहे त आख़िरी नबी ईंदो ॼमंदो मके में ईंदो वरी बिल आख़िर मदीने में उते रहंदो उते विसाल फरमाईंदो उन ॻोठ जो शहर जो नक्शो ही आ निशानू ही अलामतूं ही सभु अॻियनि किताबनि में लिखियूं पियूं हिननि आलमनि जो ॾिठो त उहो जेको पढ़ियो हो उहो नक्शो ज़हन में अची वियो उहो पढ़ियल हो हाणे साम्हूं जो आयो पाण में सलाह कयूं त बादशाह जेकॾहिं वञे त वञे असां न वेंदासूं इते वेही आख़िरी नबी जो इंतज़ारु कंदासीं पाण में कयूं सलाह 4000 आलिमन हकीमन मां 400 आलिम जेका उन्हनि इरादो कयो त हिते रहंदासीं पाण में सलाह कयो मुकम्मल बादशाह खे ॿुधायूं त असां तव्हां जी वेंदो त भली वञो असां न वेंदासीं हिते रहंदासीं बादशाह पंहिंजे ख़ासि वज़ीर खे घुरायो चई हिन खां पुछा कर छा मसइलो आहे छो था हलनि दुनिया जे सैर ते जिथे किथे कंदो आहे हिते अची करे बीह विया वो जेको आलिम हो जंहिं बादशाह खे इलाज ॿुधायो हो हिननि 400 जी अॻुवानी करण वारो वरी उहो आलिम हो सभिनी खे चई छा बि थी पवे बादशाह खणी असांखे कुटे माराए बदराए ओ बाहि में सड़ाए सड़ंदासीं पर हिन शहर खे न छॾींदासीं जंहिंजे लाइ पढ़ी वेठा आहियूं त आख़िरी नबी ईंदो त हिते ईंदो न मके में ॼमंदो लेकिन ईंदो बिल आख़िर हिते जॾहिं साईं ईंदो हिते त असां अॻु हिते मौजूदु हुजूं बादशाह के जो न हलंदासूं बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो हुन खां पुछा कर उन आलम जो ख़ासि वॾो सभिनि जी अॻुवानी पे कयूं उन चयो त बादशाह खे वञी ॿुधा त असां पढ़ी वेठा आहियूं तौरात असांखे ॿुधाए थो अल्लाह जो आख़िरी नबी ईंदो मके में ॼमंदो पोइ हिते ईंदो हाणे असां दुनिया तोसां घणी घुमी ॾिठी हाणे तूं भली अॻिते वञ पर असांजो मक़सदु मस्कन हाणे हिते आहे असां इंतज़ार में वेहूं था असांजे ज़माने में आयो या असांजे पोइरनि जे ज़माने में आयो सवाब त मिलंदो न छो त मुंतज़िर हुन जा हूंदासीं
वज़ीर जो ॻाल्हि भली था कनि पर बादशाह खे नथो ॿुधायां छो वज़ीर खे पंहिंजो इरादो थियो त मां बि हिननि सां गॾु थो वियां बादशाह खे ॿुधाई कोन बादशाह जो तयार थी बीठो ॾिठे त भाई आलम खुटल ने काॾे विया वज़ीर चयोसि कोन था हलनि जी पोइ मां तोखे चयो हो न पुछा कर वठी आया हिनखे आया ऐं बादशाह तुबावल हुमर जो तव्हां नथा हलो मां चयो उन्हनि चयोसि असां जवाबु ॾेई छॾियो आहे वज़ीर खे तव्हां कोन ॿुधाई ते वज़ीर मूंखे ॿुधायो ई कोन्हे वज़ीर चयोसि बराबरि मूं तव्हांखे न ॿुधायो आहे असुल हक़ीक़त हीअ आहे हिननि ॻाल्हि अहिड़ी भली कई साईं जे इंतज़ार में वेहण जी मूं चयो त मां बि पंहिंजी ज़िंदगी मुस्तफ़ा जे इंतज़ार में थो सिकी मुस्तफ़ा ले सिकंदर हलिया विया अबा तो असां छायूं असां मिस्कीन माण्हू ही हुज़ूर जी तारीफ़ रसूलुल्लाह जो शान अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ़ां महिरबानी थिए थी वरना दुनिया रसूलुल्लाह जे लाइ सिक थी रही कई बादशाह सिकंदा रहिया तुब अबल हुमैरी के आलमन ॿुधायो साईं हिते ईंदो मके में ॼमंदो हिन जाइ ते ईंदो हिन अशर जी जेका जोग्राफी आहे असांखे किताबनि में पढ़ियो वेठा आहियूं हिन जूं अलामतूं हिन जूं निशानियूं अॻियनि किताबनि में मौजूद आहिनि अल्लाह जो आख़िरी नबी जॾहिं हिते ईंदो त छा हली करे असां दुनिया खे छा कंदासूं असां ॻोठ बि ॾिठा शहर बि ॾिठा ॿाराड़ियूं बि ॾिठियूं आबादियूं बि ॾिठियूं बाग बि ॾिठा बागीचा ॾिठा हाणे हिन जाइ ते जीअं शहर आहे हिते असां रहंदासूं छो त असां उन इंतज़ार रसूलुल्लाह जे में आहियूं बादशाह जो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां बि तव्हां सां गॾु हिकु साल जे लाइ हिते थो वेहां जे तव्हांखे इंतज़ार आहे त मां बि तव्हां सां गॾु अच्छा हो हुकुम के त बाबा लायो हिते सामान फिलहाल हिते रहणो आहे साल बादशाह रहियो नेठ ज़ाहिर आहे बादशाह हो उनखे कारोबार में त हलाइणो हो न हिकु जाइ ते जो बादशाह बंदि वेही रहे त बाक़ी चरखो मुल्क जो कीअं हलंदो बादशाह चयो आलमन खे यार मां वञा थो हाणे तव्हांखे ही मां चाहियूं ठाराए थो ॾियां तव्हां भली हिते वेहो पोइ 400 आलमन जूं 400 चाहियूं ठारायूं जेके उते वेहण वारा जी तव्हांजो जायो हिकु ख़ासि जॻह सभिनी खां भली सभिनि खां वॾी कुशाद जाइ उहा वरी ठहिराई मदीने वारे जे लाइ आलमन खे चई तव्हांजे लाइ जायूं ऐं हीअ जाइ वरी मां हुज़ूर जे लाइ थो ठहिरायां हाणे यादि रखो जेकॾहिं तव्हांजे ज़माने में साईं अची वञे ख़त लिखी ॾिनई ख़त लिखी त तुब अवल हुमैरी जे तरफ़ां मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबिय्यीन अल्लाह जे आख़िरी नबी जी ख़िदमत में हे ख़त आहे साईं तव्हांजे मथां अणॾिठे ईमान आंदो आहे महिरबानी फरमाए जो मुंहिंजो ईमान बि क़बूल कजो क़यामत में जन्नत बि वठी हलजो ख़त लिखी बंदि करे ऐं उन घर जे अंदरि हू आलिम जेको हुयो न जे हुनखे ॾस ॾिनो हो त कुदरती तुंहिंजे मथां का मुसीबत ठही जंहिं चयोसि मूंसां सच ॻाल्हाइजां पोइ हुन तरीक़ो ॿुधायोसि तौबा ताइब थियण जो जी हाणे तूं हिननि जो अॻुवान आहे हाणे मां तोखे विहारियां थो ही घर सभु 400 तव्हांजा हे घर आहे हुज़ूर जो हाणे ही हुज़ूर जे लाइ ख़त बि आहे ख़त बि पाण वटि क़ाबू कर जे तव्हांजे ज़माने में हुज़ूर अचां इहो ख़त तव्हां खणी पेश कजो पर जेकॾहिं अव्हां जे ज़माने में मुस्तफ़ा न अचण पंहिंजे औलाद खे तलक़ीन कजो पुश्त ब पुश्त या तलक़ीन हलंदी रहे नेठ जे ज़माने में हुज़ूर अचण इहा जाइ बि साईं जी त ख़त बि मुस्तफ़ा वटि पेश कजो तुब अव्वल हुमैरी हलियो वियो 400 आलिम सगोरा रहिया हुते उन जॻहनि में हाणे इहा ॻाल्हि आहे 1000 साल पहिरियां कई विच में हुननि जा ख़ानदान गुज़ारे विया 400 आलिम त विया पर पुठियां कई हुननि जूं पुश्तूं हली वियूं तव्हां त 1000 साल बाद में मके में मुस्तफ़ा जा
अज जाम मोहम्मद जाओ अज जाम मोहम्मद जाओ सखी शाह अरब मंझ आयो अज जाम मोहम्मद। सदा थी विया हो सुभान अल्लाह। मीलाद कयो उनमें ख़ुशी सां वेहो ख़ुश थी ॿुधो अवां हिते ख़ुश थींदा गुंबद ख़िज़रा में साईं ख़ुश थींदा। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। हज़रत पीसे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे मक्तूबात में इमाम साली शामी फरमायो आहे सीरत शामीअ में सुबुल हुदा व रशाद में तो हुजूर जो हिकिड़ो आशिक़ आहे हुजूर जो उम्मती आहे ख्वाब में मुस्तफ़ा जो दीदार थियुसि। कॾहिं ईअं थींदो आहे त के मसाला आलम सगोरा किताबनि में ॿुधाईंदा आहिनि कॾहिं जी वरी सही डायरेक्ट हुजूर सां एतिरो त तालुक हूंदो आहे मोहबत जो तालुक एतिरो हूंदो आहे जो हू वरी छा कंदा आहिनि किताब त पंहिंजे जाइ ते उहे डायरेक्ट हुजूर खां पुछी वठंदा आहिनि। वेठा आहियो न सुभान अल्लाह जो मखदूम मोहम्मद इस्माइल पिराने वारो खैरपुर जे भरसां गाड़ी मोरी जे भरसां गाड़ी मोरी दरगाह जे विच ते पीसे पटदनी बादशाह जो नक्शबंदी सिलसिले में मुर्शिद मखदूम साहब का हिकिड़ो माण्हू हो मेहर जो बुजुर्ग उन पुछियोसि जॾहिं सिज लहंदो आहे सिज लहण खां को ॻाढ़ाण पैदा थींदी आहे अरबीअ में लफ़्ज़ आहे हिकिड़ो शफ़क़ शीन फा क़ाफ़ वॾो शफ़क़ इन ॻाढ़ाण खे चइबो आहे या के ॿी शइ खे। ऐं मज़ेदार ॻाल्हि आहे त इहा जेका ॻाल्हि लिखी आहे न उहा तज़किरा मशाहिर सिंध में मौली दीनमंद वफ़ाई लिखी आहे जेको कटो वहाबी हो सुभान अल्लाह वाह साहिब हां वहाबी न कटो वहाबी जे गैर मुक़ल्लिद हदीसी थींदा एड़ो कटो उन इहा ॻाल्हि लिखी आहे जॾहिं मखदूम साहब खां उन पुछा कई मेहर जे बुज़ुर्ग त सैया जेका ॻाढ़ाण थिए थी शफ़क़ इन जो नालो आहे के ॿी शइ जो मखदूम साहब चयो त बुज़ुर्ग खे त बुज़ुर्ग इंतज़ार कर रात मदीने वारे जी दरबार में हाज़िरी थींदी साईं खां पुछी ॾियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मज़ीद है सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। हुजूरी हो मखदूम साहब हुजूर जे दरबार में हाज़िरी नसीब दी अदु के या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़क़ इन सिज लहण खां पोइ जेका ॻाढ़ाण थींदी आहे शफ़क़ इन खे चइबो आहे न हुजूर फरमायो मखदूम मोहम्मद इस्माइल पिराने वारे खे अशफ़क़ हियल हुमरा अशफ़क़ हियल हुमरा अशफ़क़ हियल हुमरा हुजूर फरमायो जेका या ॻाढ़ाण थींदी आहे सिज लहण खां पोइ इन खे ई शफ़क़ चइबो आहे। सुबुह जो थी उन बुज़ुर्ग खे चईंदा तोसां वाइदो हो त साईं खां पुछी ॾींदोसां राति मदीने वारे खां मूं पुछियो आहे साईं फरमायो आहे त सिज लहण खां पोइ जेका ॻाढ़ाण थींदी आहे इन खे शफ़क़ चइबो आहे। त के वरी सिधो वास्तो अहिड़ो आहे जो सिधो हुजूर खां पुछी ऐं ॿुधाए वठंदा आहिनि। हाणे हुनखे बि ज़्यादत थी ख्वाब में पीसे रोज़े वारा फरमाइनि था हुन पुछा अर्ज़ु की या रसूल अर्ज़ु कई सही असां उर्स कयूं था मीलाद कयूं था हिकिड़ा था चवनि कयो ॿिया था चवनि न कयो हिकिड़ा था चवनि जाइज़ ॿिया था चवनि न जाइज़ अवां ॿुधायो हुजूर फरमायो मन फरिह बिना फरिहना बिही जेको असां सां ख़ुशि थींदो आहे त असां बि उन सां ख़ुशि थींदा आहियूं। अवां मीलाद करे ख़ुश थिया आहियो सुभान अल्लाह जो मीलाद में अची ख़ुश थिया आहियो जो सुभान अल्लाह खाई ॿुधी ख़ुश थिया आहियो जो सुभान अल्लाह। अवां हिते हिन ॻोठ जो नालो छा आहे
हाजी गुलाम नबी शर जे गोठ में वेही अमा हित वेही खुश थियो थो गुंबद खिदरा में साईं खुश थियो साईं खुश थे असांखे ॿी कहिड़ी ज़रूरत आहे हिकु न रुसे होत गोरी बाझ ॿियनि जी घणनि खे असीं छा कंदासूं असांखे राज़ी करिणो आहे मुस्तफ़ा जे लाइ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मीलाद साईं जो मक्के में थियो जो सुभान अल्लाह 40 साल गुजरी वया उन खां बाद में हुजूर नबूवत जो ऐलान फरमायो 13 साल वरी ॿिया बि गुजरी वया मदीने वारे जी उम्र मुबारक 53 साल थी मके वारन जो हाल ताके बुधल आ साईं असा चहल कोन पिया अल्लाह जो हुकुम आयो हुजूरन हिजरत फरमाई मक्के खां मदीने मुशरिकन ऐलान कयो 100 उठ दींदासो उनखे जेको हुजूर के पकड़े अचे सुभान अल्लाह केतरनी ऐलान बुधा केतरा ही निकता उनन में हिकड़ो शख्स आ जो नालो आ बुरैदा असलमी वो 70 पान सां गॾु माण्हू वठी इन नियत सां निकतो त 100 उठ वञी कमाईंदासूं 70 माण्हू आयो हिकु हिकु खणंदासीं त पंहिंजा 30 बची पवंदा साथी तयार की हलो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां आया मदीने तो ये खां पर भरो आ तबरैदा असलमी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात वट अची पहुतो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां सफ़र हिजरत में अर्ज़ की या रसूल अल्लाह सामो को काफ़िलो तो नजर अचे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो इन्हनि में जेको इन जो अॻवान आहे उनखे सॾु करे आ बुरैदा असलमी उन जी अॻवानी पे कई वो हली आयो हुजूर जे दरबार में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो इनखे त 70 माण्हू इन सां साण हन साईं समझी वया त केड़े इरादे सां आयो आ इन जी नियत केड़ी आ त हुजूर खे वठा पकड़े करे मक्के वारन खे ॾियां त जीअं 100 उठ कमाया हुजूर फरमायो स नालो छा थई अर्ज़ की या रसूल अल्लाह मुंहिंजो नालो आहे बुरैदा साईं फरमायो बरद अमरना असांजो मामलो थधो थी वियो असांजो मामलो इस्लाह वारो भी थी वियो हुजूर उन जो नालो ॿुधी करे उन जे नाले मंझां नेक फाली वठंदे हुजूर इशारो यो फरमायो मामलो थधो थी वियो यानी वो आयो त हरारत देखण जे लाइ त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के वठी विंदुसि मक्के वारन का इनाम वॾी वठंदुसि आयो त हो गिरफ्तारी जे इरादे सां पर खुद रसूलुल्लाह जे मोहब्बत में गिरफ्तार थी वियो फरमायो नालो छा थई जिसे बुरैदा पर मामलो ही थधो थी वियो तुम्हारी हरारत वई तुम्हारी गरमाइश वई तू जेको सख्ती जो इरादो कई सख्ती वई थधी थी वई नालो थई बुरैदा तो में वरी या सख्ती वारी गाल किथां ईंदी इते न को हार न को हरारत ईंदी न को बाह ईंदी जो नालो ही थधा सो उते किथे दी बाह अचे थधो थी वियो ये मुस्तफा जे जुबान जो असर आ जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह बुरैदा खणी खोड़ जेकर ई हुजे सिर्फ नालो त मोजादा पहिरियां ई थधो जे सां पर जॾहिं साईं फरमायो त ॻाल्हि थधी थी वो जुबान जिसको सब कुन की कुंजी कहे उसकी नाफिज हुकूमत ला हो सलाम मुस्तफा जाने रहमत ला हो सलाम शमबज़ में कबीले सां ताल्लुक थई जैसे बनी असलम सां असलम माना सलामती वारो पाण फरमायो पंहिंजो मामलो भी थियो सलामती वारो
पहिरियां थियो थधो हाणे थियो सलामतीअ वारो बनी इस्लाम में वरी कई ब्रांचूं ऐं शाखूं आहिनि तूं कहिड़ी शाख जो आहे जेसई बनी सहम जो सहम जी माना सीन हा जेका अखर वारी आहे ऐं मीम सहम जी माना आहे हिसो हुजूर फरमायो असत समक तूं त पंहिंजो हिसो मां मुहम्मद खां हासिल करे चुको पहिरियां लफ्ज़ मुबारक मामलो थधो थी वञो इस्लाम वारो ॿिया लफ्ज़ हुजूर फरमाया हुनजे कबीले जो नालो ॿुधी करे त सलामती वारो टिन लफ्ज़नि ते हुजूर फरमायो त तुंहिंजो ना कबीले बनी सहम आई सहम माना हिसो आहे तूं बि पंहिंजो इस्लाम वारो हिसो वठी चुके बस लफ्ज़ सिर्फ़ एतिरा आयो त हुजूर खे वठी बके वारनि खे ॾेई इनाम वठंदुसि पर साईं जे लफ्ज़नि मुबारकनि जो अहिड़ो त असर थियो चेहरे मुबारक जे दीदार करण सां इन गुफ्तार ॿुधण सां अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह हाणे कलमो भरायो त मुसलमान थिया काॾे विया उहे इरादा इनाम वठण वारा ऐं हुजूर खे अलियाज़ बिल्लाह गिरफ़्तार करण वारा साईं फरमाइश पढ़ो ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरी मुसलमान थियो वो 70 जेके पाण सां गॾु साणस उन्हनि ॾे वियो उन्हनि जो छा थियो जेदा बस इरादा पाण वारा बि ख़तम जे सो उठ जे उठ उठ विया हाणे छा जे बाबा साईं ते कलमो भरे मुसलमान थी विया इनाम चेना वियो तव्हांजी मर्ज़ी आहे जे हलो था साईं मूंसां गॾु मुसलमान थियो तव्हांजी मर्ज़ी पंहिंजे मुंहं सां वञो त तव्हांखे इजाज़त आहे चया तूं हाणे असांजो वॾो आहीं तूं मुसलमान थियो त असां काॾे वेंदासीं असां बि हुजो त कलमो भरे मुसलमान थी विया हाणे बुरैदा असलमी हुजूर खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह काॾे पण पुर मदीने तव्हां सही जादे तव्हां ताॾे असां बि तव्हां सां गॾु हुजूर फरमायो हलो मदीने तय्यबा में अचनि था चओ सुभाणे अल्लाह असल ॻाल्हि मज़े वारी हाणे थी अचे चओ सुभाणे हज़रत बुरैदा असलमी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुंहिंजी दिलि थी चाहे छा थी चाहे साईं मूंखे दिलि में इहो इरादो ॾियो लठ मूंसां घान साणा इन में मां हे पंहिंजी दस्तार पटको ॿधो पियो आहे इन पटके खे ॿधां थो लठ में इन जो झंडो थो ठाहियां इजाज़त ॾियो त इहो झंडो खणी मां अॻ में हलां सॼो काफ़िलो थी मदीने में हुजूर फरमायो इजाज़त बुरैदा छा कयो पंहिंजी दस्तार खे लाहे पटको लाहे लठ में ॿधी झंडो खणी अॻियां हलियो हुजूर हज़रत अबू बकर सिद्दीक़ ही काफ़िलो सॼो 70 ही कुझु ॿिया बि साहब अचे पता सव जे लॻ काफ़िलो थियो हाणे मदीने में जॾहिं आया पे सुभान अल्लाह जॾहिं हुजूर अलैहिस्सलाम मदीने में आया त रबीउल अव्वल जो महीनो हो तारीख़ बि 12 रबीउल अव्वल हुई दिहाड़ो बि सूमर जो ॾींहुं 12 रबीउल अव्वल तारीख़ 12 रबीउल अव्वल जो महीनो झंडो बि साईं जो जुलूस बि सिधो मदीने में असांखे चवंदा झंडा किथां तव्हां आंदा वो झंडा आंदा से बुरैदा असलमी खां जो हुजूर खां इजाज़त वरती हुई से मूंखे इजाज़त ॾियो त झंडो खणी हलां हुजूर इजाज़त ॾिनी बुरैदा अॻियां आहे झंडो हुनजे हथ में आहे साहबी पुछां हुजूर विसां मदीने तय्यबा में आया सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे हूअं त रोज़ानो मदीने वारनि खे ख़बर पई न त हुजूर मके मां निकिता आहिनि त रोज़ ईंदा सनियतुल वदा ते सुबुह खां वठी शाम ताईं
सदाई हुजूर जे इंतजार में हूंदा पर हिकड़ी गाल मां करे वञा वाही जेके 400 आलिम रहिया हा मदीने में वो हुननि जी ज़िंदगी 50 साल थी अलाए 100 साल थी केतिरी भी थी ऐं तुब अवल हुनई जेको हिकिड़ो साल उते मदीने में वेठो छा पे उन्हनि कयो सुभान अल्लाह माल बेचारे छा पोखीराई पे कयो न हिकु साल वेठा सुबह शाम रुगो ज़िक्र मदीने वारे अहो जेके 400 आलिम जे लाइ जायूं ठाराए वियो हो उन्हनि पंहिंजी ज़िंदगी हुजूर जे इंतज़ार में गुज़ारी उहे बि सुबह शाम ज़िक्र रसूलुल्लाह जो हुननि जा जेके पोयर आया उहे बि इन इंतज़ार में त अल्लाह जो आख़िरी नबी करे थो जे हाणे हुजूर आया मदीने में हिजरत करे त 12 तारीख़ सूमर जो ॾिहाड़ो हज़रत बुरैदा असलमी झंडो खयो सही मुस्लिम शरीफ जे अंदर हदीस पाक मौजूद आहे जी हुजूर मदीने तय्यबा में दाखिल थिया फसयदर रिजाल वन निसाउ फौकल बुयूत मदीने जा जेके मर्द औरतूं हुयूं हुजूर जे इस्तक़बाल में घरनि जे छतुनि जे मथां चढ़ी बीठा ऐं मदीने वारनि जा जेके ॿार नंढड़ा हुया छोकरा या छोकरियूं हो फतफरकल गिलमान फित तुरुक मदीने जे गड्डनि में गलियुनि में हुजूर जे अॻियां पुठियां सहाबा इकराम जा मदीने वारनि जा ॿार डुकंदा पिया वतन भॼंदा पिया वञनि वतां उन्हनि जे ज़ुबान जे मथां हो या मुहम्मद या रसूल अल्लाह या मुहम्मद या रसूल अल्लाह जा मुहम्मद जा रसूल अल्लाह ॿारनि जे ज़ुबान जे मथां हो या मुहम्मद या रसूल अल्लाह जो नारो भी हुयो हुजूर जे आमद जी ख़बर भी हुई मदीने वारनि हुजूर जो इस्तक़बाल कयो बुरैदा झंडो खयो सूमर जो ॾींहुं हुयो रबीउल अव्वल जो महीनो हुयो त मदीने में हुजूर जे आमद जे मथां या मुहम्मद या रसूल अल्लाह जा नारा भी हुया बस को असांजो तरीक़ो बि उहो अथई जेको मदीने वारनि जो तरीक़ो बड़े आवाज़ सां सुभान अल्लाह नजद नचे मटायो त असां उन्हनि सां ॿधल कोन्हूंगे असां उन्हनि सां ॿधल आहियूं जेके रसूलुल्लाह जा आशिक़ जिन हुजूर जो इस्तक़बाल कयो जिन या रसूल अल्लाह जा मदीने में नारा पे लगाया मुंहिंजा साईं बुरैदा असलमी जा झंडो सां हाणे हुजूर अलैहिस्सलाम जा जेके मामाड़ा हा छो त हुजूर जे मामाड़नि जो नानाणनि जो ख़ानदान मदीने में जा हुयो उहे सभु आया साईं खे चयो साईं असां आहियूं तव्हांजा नानक दादाणो तव्हांजो मदी मके में ऐं नानाणा तव्हांजा असां वटि अचो असां तव्हांजे मामाड़नि जे ख़ानदान में आहियूं हाणे महिरबानी फरमाए वेझा थियासीं पाण हाणे तव्हां अधी असांजा महिमान थियो असां तव्हांजा मेज़बान थी वियासीं हुजूर फरमाए ॻाल्हि तव्हांजी ठीकु पर अॼु सभु रस्ते खां हटी वञो मुंहिंजे ॾाचीअ खे छॾे ॾियो फइन्नहा मामूरा ॾाची अल्लाह जे अमर सां हले थी जिथे हिनखे हुकुम अल्लाह जो उन जा दिलि वेंदी हाणे बस तो कया थोड़ो तवज्जो हेॾे कयो त ॻाल्हि सम्झाए थो जे ॾाचीअ ते हुजूर सवार आहे ॾाची जानवर आहे इंसान त न आहे इंसान वांगुरु हुनखे अकुल त कोन्हे इंसान वांगुरु हुनखे समझ त न आहे पर जे ॾाचीअ ते मुस्तफ़ा सवारी फरमाई उन ॾाचीअ जे इल्म जो इहो कमाल आहे हुनखे ख़बर आहे त मुस्तफ़ा जी जॻह किथे आहे छॾियो बि लाचीअ खे फइन्ना मामूर अल्लाह जे अमर सां हलंदी लाची हलंदी आई अॼुकल्ह जिथे गुंबद ख़ज़रा आहे चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो काबा तो देख चुके काबे का काबा देखो इन गुंबद ख़ज़रा खां उभरंदे पासे ॾे थोड़ो बाबुल बकी खां जीअं निकिरजे थो थोड़ो ॿाहिरि या उहा जाइ हुई जेका तुब अव्वल हुमैरी इन जाइ ते हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जाइ ठहिराई हुई ऐं जे आलम खे विहारियो उन जे ख़ानदान मां हज़रत अबू अयूब अंसारी हुयो
जाए ठही पई हुई हजरत अबू अयूब अंसारी उन जाए ते हो दाची हलंदी आई इन जाए ते जे वेही रही हुजूर दाची ते सवारल साईं कोन लथा वरी दाची उठी थोरो अॻिते हली वरी वापस मोटी आई साॻी जाइ ते वेठी आ साईं उन जे मथां वेठा दाची मुंहुं पोइते करे हुजूर ॾे निहारे कुझु ॻाल्हाइण चाहियो साहब पुछो या रसूल अल्लाह दाची छा थी चवे वेही रही वरी उथी पाण फरमायो वेठी हुई जॾहिं मां न लथुसि वरी उथी उन सम्झो त मथां हुजूर जी मंशा ते हलण जी आ वरी उथी वरी अॻिते वञी वापसि इन जाइ ते अचे वेठी अॼु के या रसूल अल्लाह हीअ ई जाइ आ हिते ई अवां जो घर आ हिन जाइ ते ई हुकुम आ हिन जाइ ते ई तव्हांखे रहणो आ दाची पुत मुंह करे मूंसां इहो ई ॻाल्हायो हुजूर अलैहिस्सलाम जो सामान हजरत अबू अयूब अंसारी जो खादिम आ अबू याला उन जो नालो आ वो बि सामान साईं जो लाए हुजूर फरमायो सामान बाद में लायो पहिरियां खत ॾियो सुभान अल्लाह खबर है देवबंदी छा था चवनि उसको दीवार के पीछे का पता नहीं जिते नबी के भित जे पुठियां जी ख़बर कान पई आहे वो भित फुट जी 2 फुटनि जी 10 फुटनि जी भला का वॾी दीवार हुजे 100 फुटनि जी बेकरी रखी दाने केतिरी हुजे भित जे पुठियां चवंदा वाह बि देवबंदी त हुजूर खे ख़बर कोन्हे माअज़ल्लाह हुजूर जे इल्म जी तनक़ीस वेठा था कनि हुजूर उहो ख़त पुछो जेको तुब अव्वल हुमैरी 1000 साल पहिरियां हुजूर जे लाइ लिखरायो कई हुजूर खे कोन ॿुधायो त तव्हांजो हिन जाइ ते ख़त पियो आहे हुजूर त अॻ में ई फरमायो त दाची खे छॾियो हीअ अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ हले थी पई जॾहिं सामान पैदा थो वियो हुजूर अलैहिस्सलाम फरमायो सामान लायो पहिरियां ख़त अबू याला खे ॾिसी करे अच्छा मज़ेदार ॻाल्हि आई त उहो ख़त अबू अयूब अंसारी अबू याला खे ॾिनो त हुजूर जो चन रश थींदी गरज थींदी ख़त पाण वटि काबू करे रखजां त जी जल्दी में हुजूर खे पेश कयो अबू याला जो बीठो सामो हुजूर फरमा अंत अबू याला तू अबू याला ही अजु की या रसूल अल्लाह हां मां अबू याला आहियां अबू याला चो त मुंहिंजी त साईं खां न त को तारफ़ न को मुलाक़ात हुजूर खे कीअं ख़बर पई त मुंहिंजो नालो अबू याला आहे अजु की या रसूल अल्लाह मां अबू याला आहियां पाण फरमायो पहिरियां ख़त खणी आ खत हुजूर बे के का कोन घुरियो मदीने में ॿिया बि हा पर हुजूर कंहिं का बि ख़त न घुरियो अबू याला खां घुरियो छो त अबू अयूब अंसारी ख़त अबू याला जे हवाले कयो त पाण वटि काबू करे रखजां हुजूर अलैहिस्सलाम खे पेश कंदासूं ऐं हुजूर घुरियो बि न खां नालो बि न खे ॿुधायो तुंहिंजो नालो अबू याला आहे चईं हा पाण फरमायोसि त ख़त ॾे हुन ख़त आंदो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ख़त पढ़ण जे लाइ पढ़ो ख़त में छा लिखियल आहे जॾहिं ख़त में ॾिठो वियो त लिखियल आहे त हुजूर जी ख़िदमत में तुब अव्वल हुमैरी जी तरफ़ां साईं मां अण ॾिठे अॻे ई तां ते ईमान आहे थोरी हिम्मत सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर या फिर जेको कोई ॻाल्हि करे हीअ तकीर कजां उहा हाणे शुरू कंदुसि सही है वाह साईं वाह हाणे ख़बर पवंदी ॿाहिरां गुरसो वसो ॿधी छॾियो केरु निकिरे वाह वाह साईं वाह उहा रायो त वञा वरी ॿिए दफ़े घुराईंदो पोइ खाई ठीकु आहे ॿुधायां त सही पियो हाणे त मां बसि ई कान कई आहे चओ सुभाणे हुजूर फरमायो ख़त जे मज़मून में इहो लिखियल हो त हुजूर जे दरबार में तुबा जे तरफ़ां सैयदना मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह जो रसूल आहे ख़ातमुन नबिय्यीन उन जे दरबार में ही ख़त आहे अर्ज़ की या रसूल अल्लाह मूं तव्हां जे मथां अॻ में ईमान आंदो मुंहिंजो ईमान बि क़बूल फरमाए जो अर्ज़ क़बूल कजो क़यामत जे ॾींहुं सिफारिश करे जन्नत वठी हलजो
तुब्बा अव्वल हुमैरी अन ॾिठे ईमान आंदो तव्हां असांजो बि अण ॾिठे ईमान आंदो जोर सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह सां ॾिठो त न आहे न ईमान आहे जन्नत ॾिठी न आहे पर ईमान आहे जहन्नम न आहे ॾिठो पर ईमान आहे फरिश्ता कोन ॾिठा पर ईमान आहे कुल सिरात कोन ॾिठी ईमान आहे हशर नशर हिसाब किताब कोन ॾिठो पर ईमान आहे तंहिंजे करे असांजो ईमान उहो आहे जेको मुस्तफ़ा फरमायो सुभान सिधी ॻाल्हि आहे अॼु जो कोई कूफी उथी बीहे पाण खे सूफ़ी सॾाइण वारो चवे त अण ॾिठे मां कोन थो वञा मञा तूं न मञींदे त तूं न मञण सां छा थींदो धूड़ वञी पाए भली तूं न मञ बाक़ी हुज़ूर जे उम्मत जो अक़ीदो ख़राब न कर असांजो ईमान अल्लाह ते आहे ई अण ॾिठे जोर सां सुभान अल्लाह जो असां हुज़ूर जे फरमान ते ईमान आंदो अव्वल हुमैरी जो ख़त हुज़ूर पढ़ियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ दुआ फरमाई अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो ईमान उन जो क़बूल आहे मग़फ़िरत ये दुआ उन जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाई मूं अर्ज़ इहो पे कयो मुस्तफ़ा जो अञा मीलाद कोन थियो हो नबीयत हुज़ूर जो ज़िक्र मुबारक ॿुधाईंदा रहिया पर वक़्त जा बादशाह आलिम बि रसूलुल्लाह जो ज़िक्र मुबारक अॻे ॿुधाईंदा रहिया असां त पोइ अची करे हुज़ूर जे मीलाद मुबारक जूं ॻाल्हियूं कंदा कयूं था मुस्लमानो अल्लाह ताला तव्हां असांखे तौफ़ीक़ अता फरमाए हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां कामिल मुहबत रखण जी ऐं ख़ुदा खां सवाल बि असां इहो कयूं हाणे मां आख़िर में अर्ज़ु इहो थो कयां हुज़ूर जो मीलाद मुबारक कयूं शान मुबारक ॿुधूं असां ख़ुशी कयूं था भली सुठी ॻाल्हि आहे हुज़ूर फरमायो आहे त नमाज़ में मुंहिंजूं अखियूं थधियूं थींदियूं आहिनि उम्मत ते फ़र्ज़ु आहे नमाज त उहो ई फ़र्ज़ु आहे उम्मती हुजण जे हैसियत सां असांजे मथां इहो बि फ़र्ज़ु आहे त असां रसूलुल्लाह जे अखियुनि मुबारकनि खे थधो कयूं जंहिंसां साईं जूं अखियूं ठरनि असां उहो अमल कयूं साईं उन सां राज़ी थींदा हुज़ूर राज़ी थींदा त अलाह राज़ी थींदो अलाह राज़ी थींदो त बेड़ा ई पंहिंजा दुनिया में बि पार त आख़िरत में कुझु माण्हू अॻिते जो बि सफ़र समर तयारु करे रुगो माण्हू दुनिया जे अंदरि एतिरो महवई मस्त न थी वञे हुज़ूर अॻे ई फरमायो बुखारी शरीफ़ में रिवायत आहे हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो मूंखे इहो उम्मत ते डपु न आहे जो मुंहिंजी उम्मत शिरक कंदी पर ख़ौफ़ हिन ॻाल्हि जो आहे त दुनिया में अंदरि घिरी वेंदा पोइ आख़िरत खे विसारे छॾींदा असां दुनिया में एतिरा महवई मस्त थी विया आहियूं जो आख़िरत जो मामिलो ई असां खां विसरी वियो पोइ न को नमाज़ असां में रही न तिलावत क़ुरान असां में रही न आख़िरत जो फ़िक्र असां में रहियो न हलाल हराम जी तमीज़ असां वटि रही आहे मुंहिंजा साईं जॾहिं उम्मती आहियूं मुस्तफ़ा जा त असांखे इत्तिबा उन तरीक़े जी करणी आहे जेको रसूलुल्लाह जो तरीक़ो आहे रिश्वतूं छॾणियूं पवंदियूं शराबनि खां ताब थियणो पवंदो ज़नाउनि खां पासो करणो पवंदो परावा हक़ खाइण खां पासो करणो पवंदो बराई दिलि आज़ारी करण खां पाण खे बचाइणो पवंदो आख़िरत जो समर मुंहिंजा साईं तयारु करणो पवंदो छो त नेठि पंहिंजा ई 100 वरह पूरा थींदा अॻिते जो सफ़र करणो आहे जॾहिं अॻिते जो सफ़र करणो आहे हिते दुनिया में हमेशह नाहे रहणो हिते दुनिया जे आरज़ी ज़िंदगीअ जे लाइ माण्हू केॾा ख़फ़ा थो करे केॾियूं माण्हू महिनतूं थो करे ज़मीनूं थो करे हर थो हलाए पैदाइश थो करे नौकरियूं थो करे बाबा ज़िंदगी गुज़राइण जे लाइ जेका 5 ॾींहं जी 5 सालनि जी 50 साल जी ज़िंदगी आहे माण्हू वॾी महिनत सां जफ़ाकशीअ सां 5 रुपया गॾु कंदो आहे त पंहिंजो पेट पालिया पंहिंजे घर वारनि जी ख़िदमत करे सघां पर ख़बर पिया त आरज़ी ज़िंदगी आहे हुतां वारी ज़िंदगी आरज़ी कान्हे का हमेशह वारी ज़िंदगी आहे जॾहिं आरज़ी ज़िंदगीअ जे लाइ एतिरी महिनत कयूं था त जेका हमेशह वारी ज़िंदगी आहे उन जे लाइ वधीक महिनत कयूं समय साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सुभान अल्लाह समय साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो सायो कर मुसलमान
छदे दे बहानो लखे कह जारिया लखे कह मारिया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी जमी कह बनाया सो अल्लाह 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 जो तो सवाब दे सो अल्लाह 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 सुभान अल्लाह। इस जो चंद्र तारा कया कह बेरोशन बिना वट कपह जे बिना रमज़ रोगन सुभान अल्लाह। सबन खे सरचाए जिसे कौन दोहन सबन खे सरचाए जिसे कौन दोहन हवा पाए पानी दरिया के बहाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी जमी के बनाया सो अल्लाह 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 सुभान अल्लाह चलो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिट्टी आदम जो सुभान अल्लाह जिस्म कहीं बनायो बिना पियो ईसा नबी कहे बनायो मिट्टी आदम जो जिस्म कहे बनायो बिना पियो ईसा नबी कहे बनायो फिरौन जे झोलिय में मूसा कहे न पायो फिरौन जे झोलिय में मूसा कहे न पायो जमीन जे तख्ते ते नबी कहे घुराया सो अल्लाह 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 कबज़ कम एतिरो त अल्लाह जो नालो वठो जो उन भागो पियो जत मां अन ॾिठे कोन थो मञा असां उनखे ॿुधायूं त असां अन ॾिठे ई अल्लाह खे मञियो बेशक बेशक फलक अर्श कुर्सी जमी कह बनाया फलक अर्श कुर्सी जमी कह बनाया सो अल्लाह 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 सो अल्लाह 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 जल्ल जलालुहु जल्ल जलालुहु। अल्लाह जी ज़ात खां दुआ है अल्लाह ताला मुझे चवण और जो ॿुधो क़बूल फरमाए।